गंबट रिपड़ी मां नौजवान 15 साला नारी मुबीना तौर अगवा। वारसन कुरान पाक खणी प्रेस क्लब खोड़ा आदो सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन सिलसिले में नारी जे पीउ न्याज़ मोहम्मद पंवर, माउ फरीदा, भेण रुखसार ऐं ॿियनि कुरान पाक खणी दायो त जवाबदारनि अमीर हुसैन पंवर, नादर अली, मुजाहिद अली ऐं सदाम हुसैन पंवर सुबुह सवेर ज़बरदस्ती घर में घिरी घर भातियुनि खे मार कुट करे हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी धीअ 15 साला काइनात खे अगवा करे विया। इन्हनि ॿुधायो त उन अगवा पोयां हिकु बाअसर शख़्स मलूस आहे। इन्हनि IG सिंध, SSP खैरपुर, DSP रिपड़ी समेत वस वारनि खे अपील कई जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न्याणी वापसि कराई ॾिनी वञे।